अस्सलाम वालेकुम हमारे सुप्रिया फास्ट न्यूज़ में यहाँ साजिद खोराई खबर शामिल कराची कश्मीर मान कश्मीर थाने जी हद गोठ हाजन चाचड़ में चुपाए माल जी चोरी ता नामालूम चोरन जी तरफा मजम्मत गोलियों लगन सबब 20 वरन जो नौजवान कतल सनस माओ पी समेत 3 ना जख्मी हालत में रिंगियाल खान मुंतकिल। गुजरियल रात नामालूम हथियारबंद चुपाए माल जी चोरी के इरादे से कश्मीर थाने जी हद गोठ हाजन चाचड़ में घर धणी महबूब चाचड़ के घर अंदर दाखिल थिया। जे बाद मजम्मत करण ते 20 वरन जो नौजवान न्याज अहमद पुट महबूब चाचड़ गोलियों लगन सबब मौके ते ही फौत थी वियो। जॾहिं माओ मसमात हुरमत खातूं महबूब चाचड़ नौजवान अयाज सख्त ज़ख्मी थी पिया। जंहिं बाद ज़ख्मियुनि खे तिबी इमदाद लाइ कश्मीर जे तालका अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे, जिथे ज़ख्मियुनि जी हालत गणती जोगी हुअण सबब खेनि रिंगियाल खान अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ संगा रहो फास्ट